कराची यूनिवर्सिटी की वैन में धमाके सबब 3 चीनी शहरन समेत 4 ॼणा मारिजी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सीटीडी इंचार्ज राजा उमर ख़िताब चयो आहे त कराची यूनिवर्सिटी की वैन में थियल धमाको आपघाती हो। हिकु औरत पाण खे धमाके सां उड़ायो आहे। औरत जो आपघाती धमाको करण जांच जे दायरे खे वधाए थो। कराची यूनिवर्सिटी के कन्फ्यूशियस इंस्टीट्यूट वटि यूनिवर्सिटी की वैन खे निशानो बणायो वियो। धमाके खां पोइ वैन खे बाहि लॻी वई, जंहिं जे नतीजे में 3 चीनी शहरन समेत 4 ॼणा मारिजी विया। धमाके सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। वाक़े खां पोइ रेंजर्स ऐं पुलिस समेत कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच शुरू करे छॾी। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन सिलसिले में सीटीडी इंचार्ज राजा उमर ख़िताब चयो आहे त धमाको आपघाती आहे, जेको हिकु औरत कयो आहे। औरत जे हथ में धमाकेदार मादे सां भरियल थेली हुई, जंहिं कराची यूनिवर्सिटी जी वैन वटि पाण खे धमाके सां उड़ाए छॾियो। राजा उमर ख़िताब चयो त यूनिवर्सिटी जे वैन में पड़ेही शहरी सवार हुआ। वैन खे टारगेट बणाए आपघाती धमाको कयो वियो। वैन खे बाहि लॻाइण लाइ C4 केमिकल इस्तेमाल कयो वियो आहे। औरत जो आपघाती धमाको करण जांच जे दायरे खे वधाए थो। एडिशनल IG कराची गुलाम नबी मेमण जो चवणु हो त मारिजी वियलनि में 3 चीनी शहरी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में रेंजर्स एहलकार, सिक्योरिटी गार्ड ऐं चीनी शहरी शामिल आहे। कराची यूनिवर्सिटी में उस्ताद मौजूद हुआ। उस्तादनि खे निशानो बणाइण अफ़सोसनाक आहे। जांच मुकमल थियण खां पोइ तफ़सील साम्हूं आंदा वेंदा।